मिठी डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी SSP थरपारकर आदिल मेमण विंग कमांडर पाक रेंजर्स की अगवानी में फ्लैग मार्च। डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी SSP थरपारकर आदिल मेमण विंग कमांडर पाक रेंजर्स लेफ्टिनेंट कर्नल वसीम अख्तर की अगवानी में मुहर्रम हराम दौरान अमन अमान की सूरत हाल के बरकरार रखने के लाइ थरपारकर के शहर मिठी इस्लाम कोट समेत तमाम बारगाहुनि ऐं ॿियनि हंधनि जो पुलिस ऐं रेंजर्स सां गॾियल फ्लैग मार्च कयो वियो। फ्लैग मार्च दौरान थरपारकर में मुहर्रम हराम दौरान सिक्योरिटी ऐं अमन अमान की सूरत हाल जो मुआयनो कयो वियो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी ऐं SSP थरपारकर आदिल मेमण चयो त थरपारकर पुरअमन ज़िलो आहे। अमन अमान की सूरत हाल के बरकरार रखण जी हर मुमकिन कोशिश कई वेंदी। हुन चयो त ज़िले के दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि समेत शहरनि में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। हुननि थर जी अवाम खे अपील कंदे चयो आहे त को बि मशकूक माण्हू नज़र अचे थो त उन जी इंतज़ामिया समेत पुलिस के बर वक़्त इतला ॾिनी वञे त जीअं इन ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे। फ्लैग मार्च में DSP मिठी माजिद कायम खानी CIE इंचार्ज थरपारकर SHO मिठी इस्लाम कोट समेत पाक रेंजर्स ऐं पुलिस जा नौजवान शरीक हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।